नाज़रीन, कराची जे सेंट्रल जेल में वुमेन राइट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां मदर डे के हवाले से कराची सेंट्रल जेल में तकरीब कोठाई वई। जेल में कैद औरतुन ऐं वुमेन राइट्स के मेंबरन मदर डे के हवाले से धरती टीवी के रिपोर्टर साहब सरकी सां ॻाल्हि कई आहे। अचो तव्हां खे मदर्स डे जेको आहे, मां पाण हिकिड़ी माउ आहियां ऐं हिते तव्हां ॾिसो था जेके ख़वातीन आहिनि उन्हनि जे चहिरनि ते जेका ख़ुशी आहे। ॿियनि ॾींहंनि बि जीअं असां मल्हाईंदा आहियूं त मदर्स डे बि असां पूरे जोश व ख़रोश सां मल्हाईंदा। ऐं हिन में मां इहो ई चवंदमि त इन्हनि ख़वातीन खे असां डिफरेंट स्किल बेसिस ट्रेनिंग्स था ॾियूं ताकी हो पंहिंजे जॾहिं जेल जी सख़्तियुनि खां पोइ जेको पंहिंजे घर वञनि पंहिंजे ॿारनि सां उन्हनि खे सुठी तरबियत ॾेई सघनि। मदर डे मना के हमें ये एहसास दिलाया गया कि जेल में होने के बावजूद भी हमारी मैडम और जो आप लोगों ने हमारे जज्बात जो है वो उभारे हैं। हमारे दिल तो परेशान है क्योंकि अगर मैं अपने बच्चों के लिए परेशान हूँ तो मोस्टली मेरी माँ भी मेरे लिए परेशान है। तो दूसरी बात ये कि जो मैं कहती हूँ जिनके माँ बाप जिन बच्चों के साथ है वो बच्चे अपने माँ बाप की कदर करें। आज जो थीम इहो हो त ह्यूमन राइट्स सां जेके बि हिते ॾुहारी या बेॾुहारी जेके कैदी आहिनि असां ह्यूमन राइट्स तरफ़ां उन्हनि खे लीगल टीम ॾींदासीं जेके माण्हू अफोर्ड नथा करे सघनि। जेल में जो हो रहा है बहुत अच्छा लग रहा है। मदर को तो खैर याद करते हैं बहुत ज़्यादा, लेकिन मैम होती हैं तो हर जो है ओकेजन हमारे साथ सेलिब्रेट करती हैं, इसलिए ज़्यादा वो नहीं होता, लेकिन दुख तो बहुत होता है।